कराची अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ ब्लॉक वारो मामलो। डॉक्टर अल्ताफ मेमण की अगवानी में एहतजाजी कैंप जारी। एहतजाजी कैंप ते सियासी समाजी क़ौमपरस्त अगवाननि समेत इलाइक़े के मोज़िज़नि की शिरकत। उन मौके ते SUP के मरकज़ी नायब सदर एजाज सामटियो क़ौमपरस्त अगवान इदरीस चांडियो खुदा ॾिनो शाह अल्ताफ मेमण ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत जो को बि चूंडियल नुमाइंदो 19 ॾींहं बि कैंप ते नाहे पहुतो। PP जा मक़ामी अगवान लैंड माफिया जा माण्हू आहिनि जेके ग़लत रिपोर्ट अॻिते ॾेई सिंध हुकूमत खे गुमराह करे रहिया आहिनि। ही ज़मीन कंहिं बि बिल्डर जी नाहे, ही ज़मीन असां ॻोठाणनि जी आहे। क़ौमपरस्त अगवान इदरीस चांडियो चयो त सिंधी माण्हुनि खे रोज़गार ॾियणु ऐं सिंधी आबादियुनि खे तहफ़ुज़ ॾियणु सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। कराची में धारे माण्हू खे जेका अहमियत ॾिनी थी वञे उहा असांजे ख़िलाफ़ आहे। मुस्तक़बिल में सिंधियुनि जो शहर कराची हूंदो। कराची में हिन महल जंहिं तरीक़े सां ही अमल कयो पियो वञे उहो क़ाबिले मज़म्मत जोॻो अमल आहे। PP हिन महल ताईं हिन ते ध्यानु न ॾिनो त मुस्तक़बिल में पीपल्स पार्टी तबाह थींदी। खुदा ॾिनो शाह चयो त माज़ी ऐं क़रीब में जेतिरियूं बि कमीशनूं ठहियूं आहिनि उन्हनि सालनि जा साल मामला दॿाए छॾिया आहिनि। मुतासिरनि सां पाकिस्तान पीपल्स पार्टी समेत को बि अगवान मिलण लाइ नाहे पहुतो। सिंधी आबादियूं कराची में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ताक़त आहिनि। जेकॾहिं मुतासिरनि जे ज़ख़्मनि ते मरहम न रखियो वियो त नतीजा तमामु ख़तरनाक निकिरंदा।